लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साध संगत, एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं हिन सत्संग में। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित ही भक्ति सूत्र आहिनि, तंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। भक्ति जी व्याख्या कि भक्ति छा आहे। कंहिं कल्ह चयो कि नारद भक्ति सूत्र ते सत्संग ॿुधी करे समझ में तो अचे कि भक्ति एॾी का नंढी शइ कान्हे। पहिरीं सम्झंदा हुआसीं कि भक्ति माना थोड़ी पूजा पाठ, थोड़ो आरती अरदास, भगवान जा गुण ॻाइण, थोड़ा भजन भजन ॻाईंदा हुआसीं त भक्ति सम्झंदा हुआसीं। पर हाणे समझ में थी अचे कि भक्ति ज्ञान खां छा सभिनी साधननि खां श्रेष्ठ आहे, ऊंची आहे, सरल भी आहे, पर आसान कान्हे। छो त सरल थियणु आसान कान्हे। त उहा व्याख्या असां ॿुधी रहिया आहियूं ऐं जीअं जीअं अॻिते व्याख्या हलंदी तीअं तीअं अञा इन जी वॾियूं वॾियूं परीक्षाऊं ईंदियूं वेंदियूं, कठिनायूं ईंदियूं वेंदियूं। सरलता खां शुरू करे ऐं त्याग जूं ॻाल्हियूं ईंदियूं वेंदियूं कि ही बि छॾिणो पवंदो, ही बि छॾिणो पवंदो। उहो असां ॿुधोसीं 65 नंबर श्लोक ताईं कि असांखे सभु छॾिणो ई आहे। ऐं मान लो नथो छुटे कोई विकार त भगवान खे अर्पण कयो ऐं चओसि जीअं तूं कराईं थो तीअं कयूं था। इहा बि भक्ति आहे। काम क्रोध ये सब भगवान खे चओसि कि तूं तुंहिंजा ई ॾिनल आहिनि त तूं ई संभाल। हाणे 9 सूत्र अचे थो 66 नंबर त्रिरूप भंग पूर्वकम नित्य दास नित्य कांता भजनात्मकम वा प्रेमेव कार्यम प्रेमेव कार्यम। बुद्ध जो नारद चए तो तिर रूप भंग करे नित्य ॿिनि प्रकारनि सां तां भगवान सां संबंध जोड़ियो ऐं प्रेम कयो, भक्ति कयो। 2 प्रकार तो ॿुधाए, 2 प्रकार वो पोइ तो ॿुधायांव। तिर रूप भंग माना छा, वो पोइ पहिरीं हे ॿुधो, ॾुखियो न थिए न करे। 2 टाइप ॿुधाए तो भक्तिअ जा, नित्य दास नित्य कांता। हिकु प्रकार आहे नित्य दास, ॿियो नित्य कांता। उनमें पहिरीं कांता जो ॿुधो। कांता जो अर्थ ख़बर अथव? कांता स्त्रीअ खे चइबो आहे ऐं कांता पत्नीअ खे चइबो आहे। पतिअ खे कंत, पति जीअं कंत त पत्नी कांता। जीअं पत्नी पतिअ सां प्रेम कंदी आहे तीअं भगवान सां प्रेम कयो, चाहे तव्हां पुरुष हुजो चाहे स्त्री हुजो। हिकु टाइप इहो ॿुधाई कि जीअं स्त्री प्रेम कंदी आहे, स्त्री जो प्रेम ऐं पुरुष जो प्रेम करण जो ढंग अलॻि अलॻि आहे, प्रकार ॿिन्हिनि जो अलॻि अलॻि आहे। पुरुष जो प्रेम टिकाऊ कोन हूंदो आहे, छो त पुरुष खे धन भी कमाइणो आहे, यश भी कमाइणो आहे, राजनीतिअ में भी दख़ल अंदाज़ी ॾियणी आहे, दोस्तनि सां भी समय टाइम स्पेंड करणो आहे ऐं अनेक त झमेला पाले वेठो हूंदो आहे पुरुष। त जीअं हुन लाइ ॿिया कम आहिनि तीअं ई प्रेम भी आहे।
पत्नी भी आहे हल, जीअं ॿिया आहिनि तीअं प्रेम भी आहे, जंहिंसां बि कंदो हुजे। पर स्त्री जे लाइ ईअं कान्हे। स्त्रीअ जे लाइ मनोवैज्ञानिक चवंदा आहिनि, प्राकृतिक रूप सां स्त्रीअ जो ई दिलचस्पी ॿियनि ॻाल्हियुनि में न हूंदी आहे, हृदय सां न हूंदी आहे। हुनखे केवल प्रेम खपे। हुन लाइ प्रेम सभु कुझु आहे। ऐं हिक सां ई हुनजो प्रेम थी वेंदो आहे त गहरो थी वेंदो आहे, पुरुष जो मथां हूंदो आहे। इन करे पुरुष जूं ॾाढियूं हूंदियूं आहिनि, हीअ बि गर्लफ्रेंड, हूअ बि गर्लफ्रेंड। पर स्त्रीअ जो हिक सां ई प्रेम थी वेंदो आहे त जीवन भर बि हली वेंदो आहे ऐं गहराई वधंदी वेंदी आहे हुन जे लाइ। इहो फ़र्क़ु आहे। स्त्रीअ जो प्रेम करण ऐं पुरुष जो प्रेम करण में ॾाढो फ़र्क़ु आहे। इन करे स्त्री, छोकिरी प्रेम कंदी आहे त शादीअ जो जिद कंदी आहे कि मूंखे इन सां ई हाणे शादी करणी आहे। ऐं पुरुष टालींदो वेंदो आहे छोकिरो शादीअ खे। ऐं ॿी ॻाल्हि, पुरुष जेको हूंदो आहे, छोकिरो हूंदो आहे, उहो इज़हार ॾाढो कंदो आहे। आई लव यू, चांद तारे तोड़ के ला कर दूंगा, ये करूंगा वो करूंगा, लिखे जो खत तुझे वो तेरी याद में। ऐं स्त्री, इहो मां किथां पढ़ियो आहे, किथां ॿुधो आहे, वधीक तव्हांखे ख़बर। स्त्री इज़हार वधीक न कंदी आहे, उहा चुप रहंदी आहे। ईअं आहे छा? छो त उहो चवंदी आहे जॾहिं आहे त आहे न, हाणे चई छा ॿुधायूं, प्रेम आहे त आहे। मां अखर ॻोल्हे अचां या हाणे इन लाइ? उन लाइ त दिमाग़ु लॻाइणो पवंदो। मां छो दिमाग़ु लॻायां? मां जॾहिं हिक जी थी वियसि, प्रेयसी थी वियसि कंहिंजी, एॾो गहरो प्रेम आहे स्त्रीअ जो, वॾो मायने थो रखे। पुरुष जे मुक़ाबले स्त्रीअ जो प्रेम वधीक गहरो आहे। त हाणे नारद छा थो चए? नारद चए थो भली तव्हां पुरुष हुजो पर प्रेम कयो स्त्रीअ जहिड़ो। कंहिंसां? भॻवान सां। भॻवान सां प्रेम ईअं कयो, कांता। सूत्र छा आहे? त्रिभंग रूप, त्रिरूप, त्रिरूप भंग पूर्वकम नित्य दास, एतिरो हटायो, नित्य कांता। नित्य कांता भजनात्मक, भजन करण खपे, प्रेम करण खपे। नित्य कांता भक्ति। कांता भक्ति माना स्त्रीअ वारो प्रेम करण सिखो। ऐं हैरानी आहे मूंखे कि स्त्रियूं वरी वो प्रेम हटाए करे, दबाए करे पुरुष ठहण जी कोशिश पे थियूं कनि। हुननि जे लाइ त ऑलरेडी कुदरत व्यवस्था कई आहे कि हिक सां ई प्रेम करण जो हुनजो नेचर हूंदो आहे। त चाहे त उहे परमात्मा जी भक्ति करे सघे थी, पर हुनखे वरी अॼु ज्ञानी ठहण जो शौक़ु थी वियो आहे। त ईअं न कयो, पंहिंजो मूल पहचानियो। तव्हां प्रेम स्वरूप आहियो ऑलरेडी। प्रेम जहिड़ी संपदा ॾाढी ॾाढी अनमोल थींदी आहे। प्रेम ई त आहे जेको हिन संसार में हिकु अहिड़ी शइ आहे जेका परमात्मा सां जोड़ींदी आहे, परमात्मा जी ख़बर ॾींदी आहे। उहा शइ प्रेम, कि परमात्मा आहे। ॿिन्हिनि खे कनेक्ट पियो थो करे, हिन धरतीअ खे ऐं परमात्मा खे कनेक्ट थो करे प्रेम। प्रेम में हिकु आनंद हूंदो आहे, उत्साह हूंदो आहे, वसंत हूंदो आहे प्रेमीअ लाइ। 12 महीना हरियाली, आनंद, उल्लास सदाई सदाई। हू भगवान जे अहोभाव में जीअंदो आहे। कांता भक्ति, स्त्रीअ वांगुरु। दड़का बि खाईंदी आहे स्त्री, ज़लील भी थींदी आहे पतीअ जे द्वारा, पर तब हुन सां ई उनजो ई ख्यालु रखंदी आहे।
तीअं ई भगत खे घुरिजे भगवान जो ख़्यालु रखे, ज़लील थी दुखी थी करे बि, छो त प्यार कयो आहे। हाणे ॿिए किना त वेंदासीं कोन, त सुठो अखर आहे कांता भक्ति, परमात्मा सां उहो प्रेम जीअं हिकु स्त्री प्रेम कंदी आहे। सहा
स्त्री कांता भाव, स्त्री प्रेम जो भाव कि सब कुछ जेका छॾे ॾींदी आहे। शादीअ खां पोइ स्त्री पंहिंजो पेकनि जो नालो, खानदान, नुख सभु त्यागे छॾींदी आहे न, ऐं सभु हुनजो अपनाईंदी आहे। इहा आहे कांता भक्ति। भगत पंहिंजी पहचान, पंहिंजी स्टेटस, इज़त बिज़त सभु छॾे ॾे भगवान जे लाइ। अहिड़ो प्रेम पोइ बदिले में छा न मिलंदो आहे? सोचो अथव, स्त्री छॾे ईंदी आहे अगरि पेका, त हुनखे कुझु मिलंदो बि आहे या न? सभु कुझु मिली वेंदो आहे। घोट जो जेको बि आहे पोइ सभु हुनजो, केवल नालो नुख न, पोइ धन बि हुनजो थी वियो न, मकान बि हुनजो, इज़त बि हुनजी, सभु हुनखे मिली वियो, अधिकार मिली वियो हुनखे। घोट खां पुछी सघे थी कोई बि प्रश्न। त हिक ॿी ॻाल्हि बि आहे, जॾहिं पत्नीअ जो प्रेम वधीक थी वेंदो आहे पतीअ सां, पोइ थैंक यू सॉरी बि न बचंदो आहे न। घोट खे थैंक यू चइबो आहे छा, या सॉरी? हा, अॼुकल्ह थिएव पियो थो। ॿियो फॉरेन जो असर, पाश्चात्य, उते फॉरेन में थींदो अथव, घोट खे थैंक यू जॉर्ज, थैंक यू जॉन, जान न, जॉन थैंक यू, ऐं हो बि थैंक यू मैरी। अरे त हुननि जी का उहो प्रेम आहे छा जेको असांजो हिंदुस्तान जो आहे, भारत जो? त हुनजी नकल कनि। हाँ, नालो हुजेसि सुमित त चवंदासीं हाँ सेम, हिते सिंधी हुजे माई सेम, छो त नकल करणी आहे न फॉरेन जी। कैसे सेम, तुमने आज मेरे को कॉफ़ी बना के दी, मैं इतनी थकी थी आज जॉब से, ऑफिस से आई मैं, थैंक यू। हाणे तव्हां ॿुधायो भैंसा, और इहे त जॉब पिया था कनि किथे ॿिए हंधि, घोट ज़ाल, हिननि जे माउ पीउ जे दिलि ते छा बीतजंदी हूंदी? कंहिंसां छा हिननि खे छा इन करे वॾो कयोसीं हिक ॿिए जा नाला खणनि ऐं थैंक यू सॉरीअ वारी ज़िंदगी हिननि जी। त उहो किथे थियो? प्रगाढ़ प्रेम किथे थियो? इहो मन सां किथे जुड़ियल थिया? ही त कॾहिं वॾी अलॻि थी सघनि था। सेम होॾां हली वेंदो ऐं इहे होॾां हली वेंदी प्रीति। इहा नकल, ॾिसो नकल में बि अकल खपंदी आहे। शास्त्रनि जी नकल कयो न, नकल वरी सेम ऐं प्रीतिअ जी, सॉरी ऐं थैंक यू। छा घोट खे सॉरी या थैंक यू चइबो आहे छा? या उम्मीद कंदा आहियो छा कि तव्हांजो घोट तव्हांखे सॉरी चए या थैंक यू चए? चांहि ठाहे ॾियोसि त थैंक यू चए त सम्झो गड़बड़ आहे। ही सभिनि खे पोइ चवंदो हूंदो। थैंक यू पराए खे चइबो आहे ऐं सॉरी बि पराए खे चइबो आहे। कॾहिं इहो सोचींदा आहियो कि असांजो घोट ॿियनि सां त सुठो थो ॻाल्हाए, असां सां त नथो ॻाल्हाए ढंग सां? सोचींदा आहियो? ॿियनि सां त हिकु अदब सां, शालीनता सां सॉरी थैंक यू, ऐं मूंसां ईअं वञ चांहि ठाहे, इहो सोचियो अथव? सिधो सो कारण आहे कि हू परा हुआ, और पराए खे त अदब सां ई पेश अचिबो आहे। ऐं पंहिंजे सां छा लिखल आहे? तो बेनिफिट पंहिंजे खे आहे न, सभु कुझु पंहिंजे जो आहे न, त पंहिंजापन में सॉरी थैंक यू न हलंदो आहे। तहिड़ीअ तरह जॾहिं प्रेम भगवान सां पको थी वेंदो आहे न, गाढ़ प्रगाढ़ प्रेम, कांता भाव प्रेम थी वेंदो आहे न, पोइ थैंक यू बि न चइबो आहे भगवान खे। हूअं त मां चयो आहे कि शुक्रिया कयो भगवान खे, शुक्र कंदा कयो, उहा प्रारंभिक अवस्था आहे, उहा शुरूअ जी अवस्था आहे। शुक्र कयो,
धन्यवाद ॾियो भॻवान खे, पर जॾहिं तव्हां उन सां कांता भाव वांगुरु मिली वञो त पोइ शुक्र बि न, पोइ धन्यवाद बि न। हिकु शेर आहे, पोइ धन्यवाद बि छाजो? न्याज़ इश्क की ऐसी भी एक मंजिल है। सुठे पके प्रेम जी हीअ बि हिकु अवस्था थींदी आहे। न्याज़ इश्क की ऐसी भी एक मंजिल है जहाँ है शुक्र शिकायत किसी को क्या मालूम। शुक्र ऐं शिकायत जो जिक्र ई न हूंदो आहे भगत खे, उनखे ख़बर ई न हूंदी आहे कि सॉरी बि चवणो आहे ऐं थैंक यू बि चवणो आहे। जहाँ शुक्र शिकायत किसी को क्या मालूम। उन अवस्था में भगत खे चिंता न रहंदी आहे कि मूंखां ग़लती थी वई आहे, हाणे मां सॉरी चवांसि, या हुन मूंखे कुझु ॾिनो अथई त मां धन्यवाद चवांसि। ही मां ॾाढी ऊंची ॻाल्हि अवस्था पियो थो ॿुधायां। तव्हां चवंदा भॻवान खे धन्यवाद न ॾियूं। असांखे अगरि कुझु ॾिनो अथई त ॾिनो अथई धन्यवाद, ॾिनो अथई तव्हांखे मकान ॾिनई, दुकान ॾिनई, इच्छा पूरी कई, ॿार पास थी विया, हलो जॉब लॻी वई, त धन्यवाद ॾियणु चाहियो था ॾियोसि। पर अगरि इहे सभु न ॾे हा त पोइ धन्यवाद न ॾियोसि हा न। त हीअ जेका अवस्था आहे कुझु ॾियण वठण जी आहे ई कान्हे, न धन्यवाद, न सॉरी, न शिकायत खे छा चइबो आहे? अरे सिंधीअ में तो पुछां मां, ॾोरापो। न ॾोरापो, न शुक्र, न धन्यवाद। इहा आहे कांता भाव, कांता भक्ति। न्याज़ इश्क की ऐसी भी एक मंजिल है जहाँ शुक्र शिकायत किसी को क्या मालूम। हू हाणे ॾे न ॾे उन सां कोई मतिलब ई कान्हे, हाणे त उन सां प्रेम थी वियो। त इहा आहे कांता भाव। सम्झी विया न कि हिकु स्त्री जो प्रेम कहिड़ो थींदो आहे, उहो तव्हांखे वधीक ख़बर आहे। ॿियो दास। नित्य दास। दास जो भी समझी वठो कि जेको दास थींदो आहे, सेवक थींदो आहे, उहो पंहिंजो सुख फिटाए करे, सुख जी चिंता छॾे, पंहिंजे स्वामीअ जे, पंहिंजे मालिक जे सुख में ई सुखी थी वेंदो आहे। उनखे प्रसन्न ॾिसी करे प्रसन्न थी वेंदो आहे। त ॿी भक्ति इहा थी सघे, इहा आहे नारद जे हिसाब सां दास थी वञो। ॿिनि मां हिकु थो चए, हिकु चुनो काई बि। पुरुषनि जे लाइ दास वारी सही आहे, स्त्रियुनि जे लाइ कांता भाव सही आहे, पर पुरुषनि जे लाइ कांता भाव बि थी सघे थो ऐं स्त्रियुनि जे लाइ दास भाव बि थी सघे थो। कोई फ़र्क़ु थोड़ी आहे। थियणो त उहो ई आहे, ॿिन्हिनि जी हिकु ई अवस्था जेको हाणे ॿुधाइणो आहे। तिर रूप भंग। तिर रूप छा थींदो आहे? टे रूप थींदा आहिनि हर शइ जा। सेवक, अगर कोई पान खे सेवक सॾाए कि मां सेवक आहियां त ऑटोमेटिक ॿ रूप ॿिया बि प्रगट थी वेंदा। भई अगर सेवक आहे त स्वामी बि हूंदो, है न? बिना स्वामी जे सेवक कीअं थो थी सघे? त सेवक हूंदो त स्वामी बि हूंदो, ऐं स्वामी सेवक आहे त विच में सेवा बि त हूंदी, ॿिन्हिनि खे जोड़ण वारी। सेवा न हुजे त सेवक छाजो ऐं स्वामी छाजो? काई बि का शइ खणंदा आहियूं त तक्षण टे ॻाल्हियूं प्रगट थी वेंदियूं आहिनि। ज्ञान, अगर अखर चऊं ज्ञान, त पोइ हिकु हूंदो ज्ञाता, ॼाणण वारो, ऐं ॿी हूंदी ज्ञेय, जंहिंजो नॉलेज आहे असांखे। त प्रेम में बि ईअं थींदो आहे, प्रेमी, प्रेमिका ऐं प्रेम।
टे शयूं आहिनि न, तिर रूप भंग, इन्हनि टिनिनि खे भंग कयो, उनखे तो चए नारद तिर रूप भंग करे ऐं नित्य दास या नित्य कांता भाव सां भक्ति कयो। माना प्रेमी भी न बचो, प्रेमिका भी न, बस प्रेम बचो। हिकु ये उहा अवस्था है जेका अनुभव करण सां ई ईंदी आहे। मतलब मां अहंकार न बचो, बस हिकु आनंद वञी बचो, प्रेमी प्रेम वञी बचो, प्रेम वञी बचे। तव्हांखे अलाए सम्झ में ईंदी अलाए न ईंदी, पर हिकु इहा अवस्था आहे कि प्रेम में प्रेम वञी बचे। पंहिंजी त पहचान ख़त्म थी वई, मां केरु आहियां भुलिजी वियासीं, परमात्मा वञा ताईं ख़बर कान्हे, उनजो रूप हाणे अदृश्य थी वियो, चाहना भी कोन्हे कि साक्षात अॻियां अचे, पर प्रेम बची वियो ऐं उन प्रेम में असां जियूं पिया था। ॿियो सभु विसरी वियो असां खां, प्रेम जी मूर्ति, प्रेम ई प्रेम चारों तरफ़ थी वियो असांजे। इनखे चइबो आहे तिर रूप भंग, टई रूप भंग थी विया। प्रेम तुझे में साईं, जिया तोड़ तू खे रसाई, इहो अर्ज़ तुम जो अघाई। प्रेम तुझे
मूंखे दासी पंहिंजी ॼाणी, मूंखे ॿोली पंहिंजी ॼाणी, इहो अर्ज़ तो मुंहिंजो अॻाई, राह में मत जे में साईं, जीअं तोड़ तूं मूंखे रसाई, इहो अर्ज़ तो मुंहिंजो अॻाई, इहो अर्ज़ तो मुंहिंजो। त इहा दास भाव बि आहे ऐं कांता भाव बि आहे। ॿई हिकु बि आहिनि, ॿई अलॻि अलॻि बि आहिनि। या त असां पंहिंजे पाण खे दास सम्झूं परमात्मा जो, त पोइ दास जो पंहिंजो सुख थोरी थींदो आहे। ऐं पंहिंजो सुख, असांजो जेको सुख आहे न, उहो त ईअं ई आहे, टेम्परेरी। असली सुख त आहे प्रेम में। त दास थी करे पंहिंजे स्वामी, पंहिंजे भॻवान जी ख़ुशीअ जे लाइ उहो सभु कुझु कयूं, त उन में असांखे ख़ुशी मिलंदी। ॾियण में कंजूस कॾहिं बि भॻवान जी दास भक्ति न करे सघंदो, छो त दास भक्तिअ जो मतिलबु आहे सभु कुझु हुनखे सौंपणु। कंजूस थोरी करे सघंदो। कंजूस जो त गणित आहे, लोभीअ जो त गणित आहे कि अचणु खपे, वञणु कुझु बि न खपे, सिर्फ़ु मिलणु खपे। उहो दास किथां थींदो? पोइ इहो वधमेद चवंदो कि घणा ॾियणा आहिनि भॻवान जे नाले ते, चंदो घणो ॾियणो आहे, सभु कुझु अर्पण करे ख़ुशी थोरी पाईंदो उहो। त इहा दास भक्ति उहो ई करे सघंदो जेको हिमत कंदो सभु कुझु लुटाइण में परमात्मा जे नाले ते, ऐं पंहिंजो पाण खे बि, पंहिंजो अहंकार बि ॾेई छॾींदो। कंजूस न करे सघंदो, उहो त बचाईंदो। मुल्ला नसरुद्दीन अची वियो। मुल्ला नसरुद्दीन ॾाढो ख़ुशि लॻो पियो हो। त कंहिं पुछियईंसि ॾाढो ख़ुशि, चईं यार जॾहिं सुठो कमु कबो आहे न, मुल्ला चई, त ख़ुशी थींदी आहे। त हुन चईंसि कहिड़ो सुठो कमु करे आयो आहीं तूं? चईं मां 2 ॼणनि खे ख़ुशी ॾेई आयो आहियां। त हुन सोची आहे त कंजूस ॾाढो मुल्ला, कंहिंखे कुझु ॾींदो ई कोन्हे, ख़ुशी बि कोन ॾींदो आहे। लोभी माण्हू, यादि रखिजो, अति लोभी, अति कंजूस, मज़ाल को कंहिंखे ख़ुशी बि ॾेई सघे थोरी सी, उहो ॻाल्हाईंदो ई अहिड़ो अटपटो जो साम्हूं वारो कंफ्यूज़ रहे ऐं हीउ मज़ो वठी हली ईंदो, उहो बि चूसे ईंदसि। माना अहिड़ो अटपटो ॻाल्हाईंदो आहे लोभी कि साम्हूं वारे खे ख़ुशी बिल्कुलु न मिलणु खपे। अगरि ग़लतीअ सां मिलणु, उहो साम्हूं वारो अगरि चेष्टा कंदो कि मां हिन बेवकूफ़ सां बि एडजस्ट कयां लोभीअ सां, त उहो एडजस्ट करण में जेको पंहिंजो पाण खे प्रसन्न कंदो न, उहो बि लोभीअ खां बर्दाश्त न थींदो। चवंदो मुंहिंजे करे छो थो ख़ुशि थिए हीअ। त लोभी प्रसन्नता बि कोन ॾींदो आहे। त हुन भाई चईंसि कहिड़ो कमु कयो अथई जो 2 ॼणनि खे ख़ुशी ॾेई आयो आहीं? हुन चईंसि मूं वटि हिकिड़ो फाटल नोट हो 100 जो, हले कोन, न नकली नोट हो, नकली हो 100 जो, हले कोन हा, बेकार हो। हिकु भिखारी मिलियो, चए पियो बाबूजी कुझु दे दो। मां हुनखे चयोमांसि हे वटि 100 जो नोट, वञ खुलिया कराए आ। उहो खुलिया कराए आयो, उन मां 10 रुपया ॾिनामांसि ऐं 90 रुपया मां रखी छॾिया पाण वटि। त हुन चईंसि त तूं ख़ुशी कंहिंखे ॾिनी? चईंसि भिखारी खे ॾिना न 10 रुपया। ऐं चईंसि ॿियो केरु? चईंसि ॿियो मां, 90 रुपया मूंखे मिलिया त मां माण्हू कोन आहियां छा? लोभी ईअं ॻाल्हाईंदो अथव, मां माण्हू कोन आहियां छा? हिते ज्ञानी थी वेंदो अथव, भई शरीर अलॻि आहे मूंखां, मां देह कोन आहियां, देही आहियां, देह में स्थित। लोभी कॾहिं बि ॾियणु कोन चाहींदो, सांसारिक रूप में जमा कंदो वेंदो, पर
जॾहिं जमा जमा करे आख़िर जॾहिं हिन संसार मां वेंदो न तो कंगाल थी करे वेंदो, गरीब थी करे। पोइ आनंद फानंद में मिट माइट दान कराईंदा अथव, भई वञण वारो आहे कराइसि दान, उहो कहिड़े कम जो? हथ लॻाराइसि, हथ लॻाराइसि, उहो कंहिं कम जो आहे छा? जीअरे कई कान हुन। ऐं जंहिं जीते जी सभु लुटाए छॾियो उहो बादशाह थी करे वेंदो आहे हिन संसार मां। स्वामी राम तीर्थ पंहिंजो पाण खे बादशाह चवंदो हो, त कंहिं हुन खां पुछो छा में बादशाह आहीं? त चयईं मां सभु कुझु लुटाए छॾियो आहे, त जेको लुटाईंदो आहे उहो ई बादशाह आहे, जेको ॾेई सघे थो उहो बादशाह आहे, जेको पकड़े वेठो आहे उहो छाजो बादशाह? एतिरी बि असांजी एतिरी हिमत कान्हे की असां कुझु छॾे सघूं त पोइ ग़ुलाम थियासीं न। पर अगरि असां छॾे सघूं था सभु कुझु त आज़ाद बादशाह, ऐं सही में बादशाह रहियो हूंदो हो। त दास जो अर्थ आहे कि भॻवान जे नाले ते सभु कुझु अर्पण करे छॾे, त चवण में दास आहे पर भॻवान जो दास बि बादशाह थी वेंदो आहे। ऐं हिन संसार जो बादशाह बि आख़िरीअ में ग़रीब कंगाल थी करे वेंदो आहे। त इहा आहे दास थी करे या त भक्ति कयो या स्त्री भाव सां भक्ति कयो, ॿिन्हिनि में ई समर्पण आहे, ॿिन्हिनि में ई पंहिंजो कुझु कान्हे। त देवर्षि नारद चए थो, हीउ जेको आहे 66 नंबर सूत्र आहे, तिर रूप भंग पूर्वकम नित्य दास नित्य कांता भजनात्मकम वा प्रेमेव कार्यम। ॿ दफ़ा चए थो प्रेमेव कार्यम। हिकिड़ो ई कमु करणु खपे माण्हूअ खे, ॿियो कुझु बि न, सिर्फ़ु प्रेम ई करणु खपे, प्रेम ई सार आहे, ॿियो कुझु बि न। एॾी वॾी ॻाल्हि थो चए, ॿिए सभु शयूं मिथ्या आहिनि, माया वांगुरु आहिनि, केवल आईने में जीअं नज़र ईंदो आहे पाछो असांजो पंहिंजो, पर सच न हूंदो आहे, तीअं ई नज़र अचण वारियूं मिथ्या शयूं आहिनि, पर उन्हनि में आनंद कोन्हे, प्रेम जी अनुभूति कोन्हे। पर जेको परमात्मा जे लाइ प्रेम उत्पन्न थिए थो उन में कुझु सार आहे, सभु कुझु उन में समायल आहे। इन करे बसि प्रेम ई करणु खपे, प्रेम ई करणु खपे। नारद इहो चई करे हिते 66 सूत्र खे विराम थो ॾे। पाण बि विराम था ॾियूं, बाक़ी सुभाणे ॿुधंदासीं। बोल श्री कृष्ण भगवान